प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। हुन मुंहिंजे लाइ मार खाधी। बेगुनाह जो मार खाइण। नवो उस्ताद तमामु मुख़्तलिफ़ हो। जिम जेको अॻु टहक हणंदो हू बि पंहिंजनि उन्हनि तरीक़नि बाबति हाणे इहो उस्ताद जे पढ़ाइण जे तरीक़नि बाबति माठ हो। उस्ताद दुआ कई ऐं पोइ ॿियो झटको लॻो। जेकॾहिं असीं हिक ॿिए सां गॾिजी कमु करणु चाहियूं था त असांखे स्कूल लाइ नवां असूलनि जी ज़रूरत आहे ऐं मां चाहियां थो त तव्हां अचो ऐं इहे असूल ठाहियो। ही ॿुधी जिम जो ॼण त साह ई रुकिजी वियो। हुन खां अॻु कॾहिं बि अहिड़ो कुझु न थियो हो। कंहिंजे बि नकल न करियो। ही सुठो आहे, पर असूलनि जो फ़ाइदो तॾहिं ई थींदो जॾहिं इन्हनि ते अमल न करण जे बदिले में सज़ा मिले। जेको बि नकल करे उनखे 3 सोटियूं हणी वञनि। अॻ में बि शागिर्दनि खे सोटी सां मारियो वेंदो हो। उस्ताद उन्हनि असूलनि सां गॾु ॿिया बि असूल चाक जी मदद सां बोर्ड ते लिखी छॾिया। कुझु हफ़्तनि लाइ सभु कुझु ठीकु रहियो, पर हिकु सुबुह उस्ताद क्लास में आयो ऐं तमामु उदास हो। पंहिंजूं किताबूं बंदि रखो। मूं वटि हिकु ख़राबु ख़बर आहे। कंहिं स्कूल जे असूलनि खे तोड़ियो आहे ऐं जिम जो सैंडविच चोरी कयो आहे। छा ॾोही पंहिंजो ॾोह क़बूल कंदो? हर के पंहिंजो साह रोके छॾियो। नंढड़ो टॉम जेको पहिरीं कतार में वेठो हो रुकी रुकी ॻाल्हायो। मूं कयो आहे। मां हुयसि। मूंखे तमामु घणी बुख लॻी हुई त मूं ई खाई छॾियो। मां तमामु शर्मिंदा आहियां। टॉम जे माउ पीउ तमामु ग़रीब हुआ ऐं हुन वटि अक्सर खाधे लाइ पैसा न हूंदा हुआ। को बि ईअं न चाहींदो हो त टॉम खे सज़ा मिले, पर उस्ताद खे असूल ते अमल करणो हो। तव्हां ई असूल ठाहिया आहिनि। ॾोही खे सज़ा मिलणु घुर्जे, न त ॿियो को बि असूलनि ते अमल न कंदो। टॉम, क्लास वारनि जे साम्हूं अच। चोरी लाइ 10 सोटियूं लॻनियूं। उस्ताद सोटी वरिती। रोकियो, ही मुंहिंजो सैंडविच हो ऐं हिन खे माफ़ करियां थो। जिम, ही तव्हां जी महिरबानी आहे, पर पोइ बि सज़ा त मिलणु खपे। त पोइ मूंखे मारियो, पर टॉम खे कुझु न कयो। ठीकु आहे, ही हलंदो। असूल चवे थो त 10 सोटियूं लॻंदियूं, पर ही नथो चवे त कंहिंखे लॻणु खपे। पोइ क्लास जे सभु शागिर्दनि इहो ॾिठो त कंहिं हिकु बेगुनाह खे मार पई, जॾहिं त चोर खे सज़ा मिलणु खपे हा। जिम ऐं टॉम जी दोस्ती जी ही शुरूआत हुई। हर कंहिं वॾे ध्यान सां ॿुधो जॾहिं उस्ताद उन्हनि खे यसू जे बारे में ॿुधायो, जे दुनिया जे हर माण्हू जी सज़ा पाण ते खईं। मुबारक जुमे जो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त यसू बेगुनाह हो ऐं हुन असांजी जाइ ते सज़ा सठी। पाण सभु ख़ुदा जे असूलनि खे हद खां वधीक टोड़ियो आहे। इन्ही सबबु यसू असांजी जाइ ते पंहिंजी मर्ज़ी सां पाण खे सज़ा लाइ पेश कयो। हुन मौत जी सज़ा सठी जॾहिं हू सलीब ते मरियो। जेको बि हुन ते ईमान रखे थो उन जा गुनाह माफ़ आहिनि ऐं उन वटि हमेशा जी ज़िंदगी आहे। ईस्टर इन्ही ॻाल्हि जो सबूत आहे त यसू मुर्दनि मां जी उथियो ऐं हाणे ज़िंदा आहे। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।